मां पाण इहो ई ॾिसां पियो हे जेका तव्हांखे ड्रेसिंग आई ऑपरेशन थिएटर में हूंदा आहिनि जॾहिं तॾहिं पाईंदा आहिनि तव्हां इहा पाए हिते प्रोग्राम में अची विया हो तव्हां इहो ऑपरेशन कयां पियो न तयार हुउमि छाजो ऑपरेशन पिया कयो जेका बकरी आहे उनजे पेट में बच्चो मरी वियो आहे बकरीअ जे पेट में बच्चो मरी वियो आहे उहो कढणो आहे छड़ो जानवरनि जा डॉक्टर सभु बाबा सभु माण्हू जा बि कंदो आहे जानवरनि जा बि कंदो आहे अॻे भेरे ख़ुदा जी बाबा असां माना नालो असांजो जेको आहे न अताई डॉक्टर अताई डॉक्टर बि माण्हुनि जा अलॻि थींदा आहिनि साईं अताई माना राहमीन जानवर जो इलाज करणो आहे सभिनी जो इलाज करणो आहे जेको अचे गॾो अचे घोड़ो अचे जेको अचे सभिनी जो इलाज करणो आहे बकरीअ भलाई कजे हाणे तोखे काहे के न जाई तोखे खणी अचनि माना माॾे त मूंखे ॾिसणो आहे न ख़्याल करणो आहे न तव्हां बकरीअ जो पेट चीरे आयो न चओ माना बकरीअ खे तव्हां न छो बचो ॾियो मां अचां थो हाणे हिक ई वक़्त में बुखियो हुयो हमरा हिकिड़े मूंखे टंग में सूर आहे जंहिंजो ऑपरेशन थींदो हुनखे सुम्हायोसि पाण वेठो कचारनि में ॻाल्हि वई विसरी टंग हिकिड़ी में भॻल टंग हिकिड़ी राड बीज जे जंग में विधाईंसि जेका सही जंग हुई हमरा होश में आयो दाऊं की यहाँ से मां जंग ते हिकिड़ी भॻल मालकनि जी ग़लती मुंहिंजी गई बस छो की तव्हांजी न जंग हिकिड़ी भॻल राड ॿीअ में मां जेॾी महिल वियोमांसि ऑपरेशन लाइ त जंग उहा ॿी पियो हिलाए त वारोड़े 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 असल में छा भॻल चुरेसि न पई पोइ मां बि बताल थी वियो मुंहिंजे मथां कावड़ी घणी तव्हां उन ते निशान हणी मां उन ते निशान हणी छॾियो बसि इहो साईं केस विच में थियो पियो त माना ग़लतीअ सां डॉक्टरनि नशे जी दवा भेरो थी आहे छा हिन सां काफ़ी भेरा थी अॻे विच में वरी उहो जेको आयो हमरा हुनखे छा हे तो दाणो निकितो ऑपरेशन थी खुलंदो पेट पोइ दाणो निकितो उन टुकड़े जो तूं ऑपरेशन करे कढ न सॼो पेट फाड़े उनजो पेट फाड़े करे उते वेठा नसवार जी आदत सॼी ॿ पूड़ियूं नसवार जो अंदरि पियूं ऑपरेशन टाकाणी बंदि कयईं वरी एक्सरे करण सूर छॾे ॿ पूड़ियूं नसवार जूं सौ छॾियूं एक्सरे में आयो त नसवार जी पूड़ियूं डॉक्टर विसारियूं हुते नसवार जूं पूड़ियूं साईं कीअं थो ॾींदो आहे भाॻो न साण भले उते रखियईं हुते उनजे को टेबल आहे ॻाल्हि नर्सनि ते ख़ुश्क बि हूंदो आहे न वरी हेॾो हुन को डाको इलाज करण को माई आई हुन ते ख़ुश्क दी दफ़ो ॾे कमु हेॾे हलंदो पियो हाणे पूड़ियूं हेॾो रखड़ियूं टेबल ते रखे पेट में बाद में टाका ऑपरेशन जे जाइ ते बि इन्हनि जूं मायूं अचनि थियूं अंदरि अची ॻाल्हाइनि थियूं ॻाल्हाइण जी थोरी मश्करी हुन सां बि वरी ईअं लाड प्यार कंदा हुन पंहिंजा माण्हू आहिनि हे सो उते जो करे पई मां सां मस्ती मज़ाक त मुंहिंजो ख़्यालु वरी उन ॾे वरी मां नसवार ॾेई करे ईअं टेबल ते रखां पियो हुनजो पेट खुलियल हो खणी ईअं पुड़ी रखी छॾियमि बेख्याला थी वियासीं हेॾा हा मूंखे अञा त इहा ॻाल्हि सम्झ तव्हां जानवरनि जा डॉक्टर हो तव्हां कंहिं शइ जा स्पेशल को ऑपरेशन कंदा हो छा आहे अताई डॉक्टर बाबा तूं बेवकूफ़ माण्हू आहे तोसां ॻाल्हाइण ई बेकार आहे असांजो ॿुधो थी छा चवंदा आहिनि जेको आहे ऑलराउंडर तूं शायदि आफ़रीदी ॿुधो थी न ॿुधो आहे क्रिकेट में हूंदो आहे न अस्पताल में तुंहिंजो कहिड़ो बाबा हर माण्हू पंहिंजे शोबे में ऑलराउंडर हूंदो आहे ऐं थियणु खपे ऑपरेशन बि करी सभु कंदो आहे छो सुबुह खोड़ चवंदो पिया ऑपरेशन जॾहिं चवां त फिफड़ मटाए में हिन जो जेको पुट आहे तव्हांखे छा थो लॻे त तव्हां ते पुट साहिब तव्हां ते जेको हे इल्ज़ाम थो हणे तव्हां खाईंदा हो या फीड उहे त कुकड़ खाईंदा आहिनि तव्हांखे बदबू नथी अचे ईअं न आहे न अबे मूंखे उते खारे में बंदि कयो नी त पोइ उते जेको मिलियो त माण्हू उहो ई खाईंदो न मानी ॾे न पियो कावड़ बीपी आहे अबे जो हर वक़्तु बीपी आहे नथो ॾिसे ॾींहुं नथो ॾिसे राति करे खारे में थो बंदि करे कॾहिं तोतनि वारे पिंजरे में थो बंदि करे कॾहिं कबूतरनि वारे पिंजरे में थो बंदि करे पोइ माण्हू छा खाए बुख त लॻे थी न नेठि तव्हांखे कहिड़े पिंजरे में मज़ो थो अचे मूंखे हाणे वेझर मां कबूतरनि सां रहियो वॾो मज़ो आहे अच्छा गुडरू को हा वॾो मज़ो आहे गुडरू ईअं लॻो पियो ऐं बाबे हुननि खे छेरियूं विधियूं आहिनि पेरनि में छम 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 वॾो मज़ो आहे ऐं फीड बि हुननि जी घणी भली फीड हे खानदान आहे मसलो आहे त जेको कबूतरनि खे बाबे छेरियूं विधियूं आहिनि मूंखे ॿुधाए त इहो अंदरि खुॾे में छा बंद आहे जेको छोकिरे खे नज़र थो अचे शेरनि जा चिमकार लॻा पिया अंदरि खुॾे में हाणे इहा हालत आहे तव्हां साईं इहो छेरियूं शौक़ में ॿधंदा आहिनि सर छा डॉक्टर खे सम्झायोसि इहा कचहरी मूंखे सम्झ में नथी अचे काला थी तूं बर्दाश्त कीअं थो करे हिन जी ॻाल्हियुनि खे
तूं हिन जी ॻाल्हि हिनखे बर्दाश्त तूं हिन जी शादी छो थो ही कराईं? डॉक्टर आहे, ही मरीज़ आहे, ही मरीज़ जो हिनजो दिमाग़ कमु कोन थो करे। डॉक्टर हिनखे उबटियूं सुठियूं दवाऊं ॾिनियूं आहिनि, डॉक्टर खे पाण खे ॼाण कोन्हे, वक़्त जो ध्यानु पंहिंजो बि थो करे असांजो बि थो करे। न चलो ठीकु ही आहे डॉक्टर आहे, हिनजो इंटरव्यू थो करे, ही वरी मरीज़ आहे, हिनजो इंटरव्यू थो हिनखे त मां ख्वार थो कयां। बाबा ख्वार छो कंदे, अल्लाह जो शुक्र आहे मां डॉक्टर आहे न। हाँ तुंहिंजा पोल पधरा था थियनि। जेकॾहिं हे सड़नि था मूं ते त सुभाणे हे असां ॾे न ईंदा कयो क्लिनिक ते। न न असां वेंदासीं, असां ओदी, वेंदासीं। हे वेंदुसि न ईअं कीअं अबे साईं, खे हे सम्झा वेंदो। हिन जो मामिलो ॿियो आहे। मां हिकिड़ी खे वादे ॿुधायां थो, जेकॾहिं मां चोरा कन खोले ॿुधो, मां तुंहिंजी नियत खे सम्झी वियो आहियां, तूं का डॉक्टर सां रिश्तो करणु चाहे थो, का छोकिरी हुते ॾिठी अथई त यादि कजांइ, मर्दो मरी वेंदे मां हेॾे पढ़णु ॼणु न ॾींदोमांइ। ही ख़ानदानी ठग आहिनि, मां अहिड़े ख़ानदानी ठगनि सां रिश्तो न कंदुसि। छा ॼाणे असां ठगऊं, असांजे छोरे अखि कड़ी ॾिठो न, मां हिनजे पीउ खे पागल, मां तोखे अॼु बि सम्झायो चलो थो, न साईं। सुभाणे बि सम्झायो थो। डॉक्टर चवां साहब। थो बाबा ख़बरदार थी वञ, छोकिरो पंहिंजो जेको हाथी को करे जीअं वाणेसि थो न खारे में। हाणे ज़ख़्मी करे पहुचनि जी शाम अस्पताल मां डॉक्टर साहब, मां त कुझु नथो चवां न। ज़ख़्मी पाण करे इलाज पाण कंदा। ब्रेक जो टाइम थियो आहे मां गुलबदीन कुझु साहब। नथो चवां, डॉक्टर बि तव्हां कुझु न चओ नाज़रीन। हाणे रही ॾेखारे मूंखे बदीन में।